सिंधी कम्युनिटी ओमान पारां सिंध रंग जे नाले सां हिकु रंगारंग तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तानी सफ़ीर समेत सिंधी कम्युनिटी वॾे अंग में शिरकत कई। ओमान में मुनक़िद कयल सिंध रंग नाले तक़रीब जी शुरूआति ओमान ऐं पाकिस्तान जे क़ौमी तराननि सां कई वई। तक़रीब में ओमान में मुक़रर पाकिस्तान जे सफ़ीर डॉक्टर नवीद सफदर बुखारी, पाकिस्तानी कम्युनिटी जे शेख सैयद फयाज़ अली शाह, कराची में मुक़रर ओमान जे सफ़ीर समी अल खंजरी, ओमानी कम्युनिटी, सिंधी कम्युनिटी समेत पूरे ओमान मां पाकिस्तानी वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में सिंध जी तारीख़ जे हवाले सां डॉक्यूमेंट्री पिणु ॾेखारी वई। आजियाणी वारी तक़रीब सिंधी कम्युनिटी जे अॻवान ऐं पाकिस्तान सोशल क्लब जे सक़ाफ़ती डायरेक्टर मोहम्मद उस्मान लखण कई। तक़रीब में डॉक्टर दिलीप कुमार सिंध में समाजी कमनि जे हवाले सां पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं आयल महिमाननि खे भलीकार कयो। प्रोफेसर अहमद नवाज़ हकड़ो सिंध जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त ते रोशनी विधी। डॉक्टर शरफ अताउल्ला शाह पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु बहितरीन ॾींहुं आहे जो पाकिस्तान एम्बेसी ऐं पाकिस्तान सोशल क्लब सिंधी सक़ाफ़त जे हिन तक़रीब में गॾु आहिनि। उन मौक़े ते कराची में मुक़रर ओमान जे सफ़ीर समी अल खंजरी चयो त कराची में रहण दौरान इहो अंदाज़ो थियो त सिंधी माण्हू महिमान नवाज़ ऐं मोहबती आहिनि। तक़रीब के सफ़ीर पाकिस्तान डॉक्टर नवीद सफदर अब्बासी, मोहम्मद उस्मान लखण, डॉक्टर शरफ अताउल्ला शाह ऐं अली अशफाक मंगी पिणु ख़िताब कयो। प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र चौधरी शकूर आज़म, डॉक्टर देवीदास, चेतन बालाज, डॉक्टर फयाज उमरानी, शहादत शाह, डॉक्टर आफ्ताब शाह, आफ्ताब जतोई, इमरान सुमरो, रबनवाज शर, समी कंधड़ हुआ। प्रोग्राम में कंपेयरिंग जा फर्ज़ सिंध में आयल डॉक्टर अयूब शेख ऐं सजाद सुहाग समेत बरकत शेख, आसिम सिद्दीकी, डॉक्टर नरंजन लाल सरंजाम ॾिना। सिंध मां आयल नालेवारनि फनकारनि शेला गुल, ज़ामिन अली, वाहिद ऐं साजिद कल्चर ग्रुप फन जो मुज़ाहिरो करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। तक़रीब जे आख़िर में मज़ाहिया अदाकार असगर खोसे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं आणे छॾियूं।